नौकोट पुलिस गुल्लू जोगी के गिरफ़्तार करे थाने ते वठी अचण बाद मथस गदागरी एक्ट तहत केस दाख़िल कयो हो। उन्हीं जे ख़िलाफ़ जोगी बिरादरी पारां मोलियूं वॼाए अनोखो एहतिजाज कयो वियो आहे। अचो त जोगी बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। नौकोट शहर में असां वेठा आहियूं, ठीक है। उन जे करे तो असां जोगी फ़कीर आहियूं, नांग भला मुरली वारा आहियूं। उन खां असां पिनण भी कंदा आहियूं बिल्कुल, पर असांजो ख़ानदानी पेशो भी है, असांजो रोज़गार इहो नांग भलान ते आहे। दुनिया के ॾेखारींदा आहियूं, उन में 5 रुपया भी मिलंदा आहिनि, 10 रुपया भी मिलंदा आहिनि। उन जे करे असांखे नौकोट जी पुलिस भले असांखे किथे भी खणी वेंदियूं हलियूं, पर असांजे लाइ दुनिया पूरी वेठी आहे। असां कोई भी ॾोह को गुनाह असां कोन कंदा आहियूं, ना चोरी कंदा आहियूं, ना को डकैती कंदा आहियूं, ना को अहिड़ो को खून कंदा आहियूं। असांजी कोई इहो ॻाल्हि अॻिते अञा ताईं थी भी कोन्हे। पिंदड़ माण्हू आहियूं, असांजो ख़ानदानी कमु आहे। शौक़ जे करे असां नाग मुरली कोन वठी, त ही हुकूमत असांजे पोयां थी आहे। महिरबानी करी इन खे कुझु नौकोट पुलिस आहे सो असांजे शहर बाज़ार वञणु असांजो सभु मुश्किल थी वियो आहे। माण्हू पोड़ा को सोड़ा बीमार असां जहिड़ा माण्हू आहे उहो बि हाणे डॉक्टर में वञे कोन था डिप में। पुलिस असांजे पोयां अहिड़ी लॻी आहे अची सो असांखे माना असांजो जीअण मरण हराम करे छॾियो आहे। ऐं ॿिया ख़ासकेलिन खे बि झलिया, उनखे उन टाइम रवा करे छॾियो। असांजे हमरा खे उन टाइम बि बाबा चालान करे छॾियो, मीरपुर ज़िले पहुचाए छॾियो आहे। यार सदा तो ॿुधायूं अवांखे त अवां वरी वीडियो सदा ॿुधंदा फ़कीर खे ॿधी वारे फ़कीर ख़ैरात जा घुर अञा ताईं कोन था छॾनि। असां पिण जा छॾायूं था। असां ढोरे वारी नौकोट वारी मोड़ ते पुॼूं त उते असांखे झली गाॾी जे अंदरि लॻाए। हाणे असां ग़रीब वञूं केॾा? असांजो त ईअं समय बाप ॾाॾे इहो धंधो असांजो इहो सम्झ खेती आहे। असांजो बाप ॾाॾो इहो खेती कया, अगरि असां इहो खेती ना कया पोइ त असां भुख मारी वेंदा। असां त कॾहिं कमु धंधो त कॾहिं ज़िंदगी में असां कोॾर वारो कोन कयो। अगरि हिननि IG सिंध समेत आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जो फ़ौरन नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। हफ़ीज़ सिंधी, टाइम न्यूज़, नौकोट।